ओम शांति। अॼु जी मुले तारीख़ आहे 6/4/2024। मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार श्रीमत ते सुठी सर्विस करण वारनि खे ई राजा जी प्राइज़ मिलंदी आहे। तव्हां ॿार हाणे बाप जा मददगार ठहिया आहियो, हिन करे तव्हांखे ॾाढी वॾी प्राइज़ मिलंदी आहे। श्रीमत ते सुठी सर्विस करण वारनि खे ई राजे जी प्राइज़ मिलंदी आहे। तव्हां ॿार हाणे बाप जा मददगार ठहिया आहियो, हिन करे तव्हांखे ॾाढी वॾी प्राइज़ मिलंदी आहे। प्रश्न आहे, बाप जी ज्ञान डांस कंहिं ॿारनि जे सम्मुख सुठी हूंदी आहे? उत्तर आहे, जो ॿार ज्ञान जे शौक़ीन आहिनि, जेके योग जो नशो आहे, उन्हनि जे साम्हूं बाप जी ज्ञान डांस ॾाढी सुठी थींदी आहे। नंबरवार स्टूडेंट आहिनि, परंतु इहा वंडरफुल स्कूल आहे। कईअनि में जरा बि ज्ञान न आहे, सिर्फ़ु भावना वेठी आहे। हुन भावना जे आधार ते बि वर्से जा अधिकारी ठही वेंदा आहिनि। त चेक करो, असांखे सिर्फ़ु भावना ई आहे कि इहो बाबा आहे ऐं इहो ज्ञान शिव बाबा जो आहे, भॻवान जो आहे, कि असांखे बाबा जी ज्ञान खे सम्झी करे धारण करे जीवन खे परिवर्तन करण जो उमंग उत्साह आहे। ओम शांति। रूहानी ॿारनि खे रूहानी बाप वेही सम्झाईंदा आहिनि, इनखे चइबो आहे रूहानी ज्ञान व स्पिरिचुअल नॉलेज। स्पिरिचुअल नॉलेज सिर्फ़ु हिकु बाप में ई हूंदी आहे, ॿिए के मनुष्य मात्र में रूहानी नॉलेज न हूंदी आहे। रूहानी नॉलेज ॾियण वारो उहो हिकु ई आहे, जेके ज्ञान जो सागर चइबो आहे। हर हिकु मनुष्य में पंहिंजी पंहिंजी खूबी हूंदी आहे न। बैरिस्टर आहे, डॉक्टर आहे। हर हिकु जी ड्यूटी पार्ट अलॻि अलॻि आहे। हर हिकु जी आत्मा खे पंहिंजो पंहिंजो पार्ट मिलियो आहे ऐं अविनाशी पार्ट आहे न। केतिरी नंढी आत्मा आहे, वंडर आहे न। ॻाईंदा बि आहियूं, चमकंदो आहे भ्रुकुटी जे विच में अजब सितारो, इहे बि ॻायल आहे न। निराकार आत्मा जो इहो शरीर आहे, तख़्त आहे, ॾाढी नंढी सी बिंदी। ॿिया सभु आत्मायूं एक्टर्स आहिनि। हिकु जन्म जा फीचर्स न मिले ॿिए जन्म सां, हिकु जन्म जो पार्ट न मिले ॿिए जन्म सां। कंहिंखे बि पतो न आहे कि असां पास्ट में छा हुयासीं, पोइ फ्यूचर में छा हूंदासीं। इहे बाप ई संगम ते वेही सम्झाईंदा आहिनि। सुबुह जो तव्हां ॿार यादि जी यात्रा में वेंदा आहियो त उजाई आत्मा प्रज्वलित थींदी आहे। सॼी आत्मा में ॾाढी जंग लॻल आहे न। बाप सोनार जो बि कमु कंदा आहिनि। पतित आत्मा जंहिंमें खाद पइजी वई आहे, उन्हनि खे प्योर ठाहींदा आहिनि। खाद पइजी आहे न। चांदी, तांबो, लोहो आदि नाम बि ईअं ई आहे न। गोल्डन एज, सिल्वर एज, सतो प्रधान, सतो रजो तमो, इहे ॻाल्हियूं ॿियो कोई मनुष्य गुरु न सम्झाईंदा आहिनि, हिकु ई सतगुरु ई सम्झाईंदा आहिनि। सतगुरु खे अकाल तख़्त, सतगुरु जो अकाल तख़्त चईंदा आहिनि। हुन सतगुरु खे बि तख़्त खपे। सतगुरु जो अकाल तख़्त चईंदा आहिनि, हुन सतगुरु खे बि तख़्त खपे। जीअं तव्हां आत्माउनि खे पंहिंजो पंहिंजो तख़्त आहे न, उन्हनि खे बि तख़्त वठिणो पए। कंहिंखे बाबा खे चईंदा आहिनि, मां कहिड़ो तख़्त वठंदो आहे, इहे दुनिया में कोई खे बि पतो न आहे। उहो त नेति नेति चईंदा आहिनि, असां न ॼाणंदा आहियूं। तव्हां ॿार बि सम्झंदा आहियो, पहिरियों असां कुझु बि न ॼाणंदा हुआसीं। जो कुझु बि न सम्झंदा हुआसीं, उन्हनि खे बेसम्झ चइबो आहे। भारतवासी सम्झंदा आहिनि, असां ॾाढा समझदार हुआसीं। विश्व जो राज्य भाग्य असांजो हुयो, हाणे बेसम्झ थी विया आहियूं। असांखे विश्व जो राज्य भाग्य हुयो, हाणे त असां बेसम्झ थी विया आहियूं। बाप चईंदा आहिनि, तव्हां शास्त्र आदि बल कुझु बि पढ़िया हुयो, उहो सभु भुलिजी वञो। हाणे सिर्फ़ु हिकु मूंखे यादि करो, गृहस्थ व्यवहार में भल रहो। सन्यासियुनि जा फॉलोअर्स बि पंहिंजे पंहिंजे घर में रहंदा आहिनि। कोई ॿार सचा फॉलोअर्स हूंदा आहिनि त उन्हनि सां गॾु रहंदा आहिनि।
कोई ॿार सच्चा फॉलोअर्स हूंदा आहिनि त उहे उन्हनि सां गॾु रहंदा आहिनि, बाक़ी कोई काथे रहंदो आहे। त इहे सभु ॻाल्हियूं बाप बि सम्झाईंदा, इनखे चइबो आहे ज्ञान डांस। योग त साइलेंस आहे न, ज्ञान जी हूंदी आहे डांस। योग में त बिल्कुलु शांति रहणो हूंदो आहे, डेड साइलेंस चईंदा आहिनि, 3 मिंट डेड साइलेंस। परंतु हुननि जो बि अर्थ कोई न ॼाणंदो आहे। सन्यासी शांति जे लाइ जंगल में वेंदा आहिनि, परंतु हुते थोरी शांती मिली सघी आहे। हिकु कहानी बि आहे, रानी जो हार गले में हुयो, ये मिसाल शांती जे लाइ आहे। बाप इन समय जो ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि उहे दृष्टांत पोइ भक्ति मार्ग में हलंदो आहे। बाप हिन समय पुराणी दुनिया खे बदिली नई दुनिया ठाहींदा आहिनि, तमो प्रधान खां सतो प्रधान दुनिया ठाहींदा आहिनि न। इहे त तव्हां सम्झी सघंदा आहियो, बाक़ी ये दुनिया ई तमो प्रधान पतित आहे, छो जो सभु विकार सां ई पैदा थींदा आहिनि न। देवता आहिनि त विकार सां पैदा न थींदा आहिनि, उन्हनि खे चइबो आहे संपूर्ण निर्विकारी दुनिया। वॉइसलेस वर्ड अक्षर चईंदा आहियूं, परंतु उन जो अर्थ न सम्झंदा आहियूं। तव्हां ई पूज्य पुजारी ठहिया आहियो, बाबा जे लाइ कॾहिं न चईंदासीं कि बाबा पूज्य खां पुजारी ठहींदा आहिनि। बाप कॾहिं बि पुजारी न ठहींदो आहे, मनुष्य त कण कण में परमात्मा खे चई ॾींदो आहे। हाणे बाप चईंदा आहिनि भारत में जॾहिं अहिड़ी धर्म ग्लानी थींदी आहे तॾहिं मां ईंदो आहे। उहो माण्हू त सिर्फ़ु ईअं ई श्लोक पढ़ंदा रहंदा आहिनि, अर्थ कुझु न सम्झंदा आहिनि। उहे सम्झंदा आहिनि शरीर ई पतित ठहींदो आहे, आत्मा न ठहींदी आहे। बाप चईंदा आहिनि पहिरियों आत्मा पतित ठहींदी आहे। बाप चईंदा आहिनि कि पहिरियों आत्मा पतित ठहींदी आहे, तॾहिं शरीर बि पतित थींदो आहे। पहिरियों आत्मा जे मन में वीचार ईंदा आहिनि, पोइ हुन जा वाइब्रेशन शरीर ते पईंदा आहिनि त शरीर बीमार थी वेंदो आहे। ईअं ई जॾहिं आत्मा पतित थी वेंदी आहे, अर्थात आत्मा जी बुद्धि ख़राब थी वेंदी आहे त शरीर बि पतित थी वेंदो आहे। सोने में ई खाद पईंदी आहे त जेवर बि अहिड़ो ठहींदो आहे, परंतु उहे सभु भक्ति मार्ग में आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि हर हिक में आत्मा विराजमान आहे, इनखे चइबो आहे जीवात्मा। जीव अर्थात शरीर, आत्मा मतिलबु आत्मा। जीव परमात्मा न चईंदासीं, महान आत्मा चईंदासीं, महान परमात्मा न चईंदासीं। आत्मा बि भिन्न भिन्न शरीर वठी पार्ट वॼाईंदी आहे। त योग आहे बिल्कुलु साइलेंस। पोइ इहे ज्ञान डांस आहे, बाप जी डांस बि उन्हनि जे अॻियां थींदी आहे जो शौक़ीन हूंदा आहिनि। बाप ॼाणंदा आहिनि कि कंहिंमें केतिरो ज्ञान आहे, केतिरो उन्हनि में योग जो नशो आहे। टीचर त ॼाणंदो आहे न, बाप बि ॼाणंदा आहिनि केरु सुठा गुणवान ॿार आहिनि। सुठे ॿारनि खे जाते ताते सॾु कंदा आहिनि। ॿारनि में बि नंबरवार आहे न, प्रजा बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार ठहींदी आहे। ये स्कूल अथवा पाठशाला आहे न, पाठशाला में हमेशा नंबरवार वेहींदा आहिनि। सम्झी सघंदा आहिनि कि फलानो होशियारु आहे, इहा मीडियम आहे। हिते त बेहद जो क्लास आहे, हिन में कंहिंखे नंबरवार विहारे न सघंदासीं। बाबा ॼाणंदा आहिनि असांजे साम्हूं इहे जो वेठा आहिनि इन्हनि में कुझु बि ज्ञान न आहे, सिर्फ़ु भावना आहे। बाक़ी त न ज्ञान आहे न यादि आहे। एतिरो नशो आहे। इहे बाबा आहे, इन्हनि सां असांखे वरसो वठिणो आहे। वरसो त सभिनि खे मिलणो आहे, परंतु राजाई में त नंबरवार पद हूंदा आहिनि न, त जो ॾाढी सुठी सर्विस कंदा आहिनि उन्हनि खे त ॾाढी सुठी प्राइज़ मिलंदी आहे। हिते सभिनि खे प्राइज़ ॾींदा रहंदा आहिनि। जो राय ॾींदा आहिनि, मथो मारंदा आहिनि, उन्हनि खे प्राइज़ मिलंदी आहे। बाबा चवनि था हाणे तव्हां ॼाणंदा आहियो विश्व में सची शांती कीअं थिए थी। बाप चयो अथईं, उन्हनि खां पुछो त सही कि विश्व में शांती कॾहिं हुई, कॾहिं ॿुधी व ॾिठी, कंहिं प्रकार जी शांती मांगंदा आहियो, कॾहिं हुई। तव्हां प्रश्न पुछी सघंदा आहियो, छो जो तव्हां ॼाणंदा आहियो जो प्रश्न पुछे
ऐं ख़ुदि न ॼाणे त उन्हनि खे छा चईंदासीं। तव्हां अख़बार द्वारा पुछो कि कंहिं प्रकार जी शांती मांगदा आहियो। शांती धाम त आहे जिते असां सभी आत्मायूं ॾाढी शांती में रहंदा आहियूं। बाप चईंदा आहिनि हिकु त शांतीधाम खे यादि करो, ॿियो सुखधाम खे यादि करो। सृष्टि जे चक्कर जो पूरो ज्ञान न हुजण जे कारण केतिरा गपोड़ा लॻाईंदा रहंदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा असां डबल सितार चऊं था। असां देवता हुयासीं, हाणे पोइ मनुष्य ठहिया आहियूं। देवताउनि खे देवता चइबो आहे, मनुष्य खे न। मनुष्य देवताउनि खे देवता चइबो आहे, मनुष्य न चइबो आहे, छो जो उन्हनि में दैवी गुण आहिनि। जंहिंमें अवगुण आहिनि उहे चईंदा आहिनि मुझ निर्गुण वारे में कोई गुण न आहे। शास्त्रनि में जो ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि उहे सिर्फ़ु ॻाईंदा आहिनि अचितम केशतम। जीअं तोते खे सेखारिबो आहे न, चईंदा आहिनि बाबा अची करे असां सभिनि खे पावन ठाहियो। ब्रह्मलोक खे वास्तव में दुनिया न चईंदासीं, हुते त आत्मायूं रहंदियूं आहिनि। वास्तव में पाठ वॼाइण जी दुनिया त इहा आहे, उहा आहे शांतीधाम। बाप चईंदा आहिनि मां वेही तव्हां ॿारनि खे पंहिंजो परिचय ॾींदो आहियां। मां ईंदो ई आहियां उन में जो ॾाढे जन्मनि खे पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदो आहे। इहे बि हाणे ॿुधंदा आहिनि। मां इन्हनि में प्रवेश कंदो आहे। पुराणी पतित दुनिया रावण जी दुनिया आहे। जो नंबर 1 पावन हुयो उहो पोइ नंबर लास्ट पतित थियो आहे। उनखे पंहिंजो रथ ठाहींदो आहे। फस्ट जो लास्ट आयो आहे, पोइ फस्ट में वञिणो आहे। चित्रनि ते बि सम्झाइबो आहे न, ब्रह्मा द्वारा मां आदि सनातन देवी देवता धर्मनि जी स्थापना थो करां, धर्म जी स्थापना कंदो आहे। इहे त न चईंदा आहिनि मां देवी देवता धर्म में ईंदो आहियां, न, मां उनखे स्थापना कंदो आहियां। जंहिं शरीर में अची करे वेहणो आहे उहो ई पोइ वञी करे नारायण ठहींदो। विष्णु कोई ॿियो न आहे। लक्ष्मी नारायण अथवा राधे कृष्ण जी जोड़ी चओ, विष्णु केरु आहे इहे बि कोई न ॼाणंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां तव्हांखे वेद शास्त्र सभु शास्त्रनि जो राज़ सम्झाईंदो आहियां। मां जंहिंमें प्रवेश कंदो आहियां उहो पोइ इहा ठहींदो आहे नारायण। प्रवृत्ति मार्ग आहे न, ब्रह्मा सरस्वती पोइ इहा लक्ष्मी नारायण ठहींदा आहिनि। इन्हनि में ब्रह्मा में मां प्रवेश करे ब्राह्मणनि खे ज्ञान ॾींदो आहे। हाणे ब्रह्मा सरस्वती आहिनि, पोइ इहे ई पोइ वञी करे लक्ष्मी नारायण ठहींदा। त इहे ब्रह्मा बि ॿुधंदा आहिनि। इहे फस्ट नंबर में ॿुधंदा आहिनि। इहा वॾी नदी ब्रह्मपुत्र आहे। मेलो बि सागर ऐं ब्रह्मपुत्र नदी ते लॻंदो आहे। ॾाढो वॾो मेलो लॻंदो आहे जिते सागर ऐं नदी जो संगम हूंदो आहे। मां इन्हनि में प्रवेश कंदो आहियां। उहे इहे ठहींदा आहिनि। इन्हनि खे उहा ब्रह्मा सु विष्णु ठहिण में 1 सेकेंड लॻंदो आहे। ब्रह्मा सु विष्णु ठहिण में 1 सेकेंड लॻंदो आहे। साक्षात्कार थियो ऐं झटि सां निश्चय थी वियो। मां त इहे ठहिण वारो आहियां, विश्व जो मालिक ठहिण वारो आहियां। इहे त गदाई छा कंदमि, सभु छॾे ॾिनई। तव्हांखे बि पहिरियों मालूम थियो बाबा आयो ऐं हीअ दुनिया ख़तमु थियण वारी आहे त झटि भॼियो। बाबा न भॼाई, हा बट्टी ठहिणी हुई। चईंदा आहिनि कृष्ण भॻाई। अच्छा कृष्ण भॻाई त छा रानी ठाहिण लाइ? त हिन ज्ञान सां विश्व जा महाराजा महारानी ठहींदा आहियूं असां। हाणे हिन ज्ञान सां विश्व जा महाराजा महारानी ठहींदा आहिनि। इहे त सुठो ई आहे न, हिन में गाली खाइण जी दरकार न आहे। पोइ चईंदा आहिनि कलंक जॾहिं लॻंदा आहिनि तॾहिं कलंकीदड़ ठहींदा आहिनि। कलंक जॾहिं लॻंदा आहिनि तॾहिं कलंकीदड़ ठहींदा आहिनि। कलंक लॻंदा आहिनि शिव बाबा ते, केतिरी ग्लानी कंदा आहिनि। चईंदा आहिनि असां हम आत्मा सु परमात्मा, परमात्मा सु असां आत्मा। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि ईअं न, असां आत्मा हाणे सु ब्रह्मण आहियूं। ब्रह्मण ई सभिनि खां ऊच कुल आहे। ब्रह्मणनि जो हिननि जी डिनाइस्टी न चईंदासीं। डिनाइस्टी अर्थात राजा ई हूंदी आहे। इहे असांजो कुल आहे ॾाढो सहज। इहे असांजो ब्रह्मण कुल आहे ॾाढो सहज। असां ब्रह्मण सो देवता ठहिण वारा आहियूं। हिन करे दैवी गुण धारण करणा आहिनि।
असां ही हाणे ब्रह्मण आहियूं, पोइ असां ई वञी करे देवता ठहींदासीं। इन करे बाबा चवनि था दैवी गुणनि जी धारणा करणी आहे। सिगरेट बीड़ी आदि जो देवताउनि खे भोग लॻाईंदा आहिनि छा? श्रीनाथ द्वारे में ॾाढी सुठा गिह जा मार ठार ठहींदा आहिनि। भोग एतिरो लॻाईंदा आहिनि जो की पोइ दुकान लॻी वेंदा आहिनि, यात्री वञी करे वठंदा आहिनि। मनुष्यनि जी ॾाढी भावना रहंदी आहे। सत्युग में त इहे ॻाल्हियूं हूंदियूं न, अहिड़ी मक्खियूं आदि हूंदियूं न जो की चीज़ खे ख़राबु करे ॾियनि। अहिड़ी बीमारी आदि हुते हूंदी न आहे। वॾा माण्हुनि वटि सफ़ाई बि ॾाढी रहंदी आहे। हुते त अहिड़ी ॻाल्हियूं हूंदियूं ई न। ये मक्खी आदि रोग आदि हूंदा न। इहे सभु बीमारियूं द्वापर खां निकितियूं आहिनि। बाप अची करे तव्हांखे एवर हेल्दी ठाहींदा आहिनि। तव्हां पुरुषारथ कंदा आहियो बाप खे यादि करण जो, जंहिंसां तव्हां एवर हेल्दी ठही वेंदा आहियो। आयु बि वॾी थी वेंदी आहे। कल्ह जी त ॻाल्हि आहे, असांजी 150 वर्ष जी आयु हुई न। असां 150 वर्ष जींदा हुआसीं। हाणे त 45 वर्ष एवरेज आहे। छो जी उहे योगी हुया, हाणे असां भोगी आहियूं। पर हाणे असां योगी ठहिया आहियूं न। तव्हां राजयोगी राज ऋषि आहियो न। असां राजयोगी राज ऋषि आहियूं, हिन करे तव्हां पवित्र आहियो। असां राजयोगी राज ऋषि आहियूं, हिन करे असां सदा पवित्र रहंदा आहियूं। परंतु इहो पुरुषोत्तम संगम युग आहे, मास वर्ष न आहे। बाबा चवंदा आहिनि मां कल्प पुरुषोत्तम संगम युग ईंदो आहे। बाबा रोज़ु सम्झाईंदा आहिनि, पोइ बि चवंदा आहिनि हिकु ॻाल्हि कॾहिं न भूलो, पावन ठहिणो आहे त मूंखे यादि करो। हिकु ॻाल्हि कॾहिं न भुलिजो कि पावन ठहिणो आहे त मूंखे यादि करो। पंहिंजे खे आत्मा सम्झो। धीअ जे सभी धर्मनि खे त्यागो। हाणे तव्हांखे वापसि हलणो आहे, अचिणो आहे, मथे हलणो आहे। मां आयो आहियां तव्हांजी आत्मा खे साफ़ु करणु। बाबा सभिनि जी आत्माउनि खे साफ़ु करणु आयो आहे, जंहिंसां पोइ असांखे शरीर बि पवित्र मिलंदो। हिते त विकार सां पैदा थींदा आहिनि। आत्मा जॾहिं संपूर्ण पवित्र ठहींदी आहे तॾहिं तव्हां पुराणी ज्योति खे छॾंदा आहियो। जॾहिं असांजी आत्मा संपूर्ण पवित्र थी वेंदी तॾहिं असां हिन पुराणी ज्योति खे छॾंदासीं। पोइ नई मिलंदी असांखे ज्योति, पोइ इहा असांखे नई ज्योति मिलंदी। तव्हांजो गायन आहे न वंदे मातरम। असांजो गायन आहे वंदे मातरम। हाणे असां पुराणी ज्योति खे छॾे करे पोइ सत्युग में वञी करे नई ज्योति वठंदासीं। तव्हांजो गायन आहे वंदे मातरम। तव्हां धरती खे बि पवित्र ठाहींदा आहियो। तव्हां माताऊं स्वर्ग जो द्वार खोलंदा आहियो। परंतु ये कोई न ॼाणंदा। अच्छा मीठे मीठे सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, आत्मा रूपी ज्योति खे प्रज्वलित करण लाइ सवेरे सवेरे यादि जी यात्रा में वेहणो। आत्मा रूपी ज्योति खे प्रज्वलित करण लाइ सवेरे सवेरे यादि जी यात्रा में वेहणो। यादि सां ई जंक निकिरंदी। आत्मा में जो खाद पयल आहे, आत्मा में जो खाद पयल आहे उहो बाबा जी यादि सां ई निकिरंदी ऐं असांजी आत्मा सचो सोनो ठही वेंदी। बाबा जी यादि सां असांजी आत्मा में जो खाद पयल आहे उहो निकिरंदी ऐं असांजी आत्मा सचो सोनो ठही वेंदी। ॿियो आहे बाप सां ऊच प्राइज़ पद जी प्राइज़ वठण लाइ भावना सां गॾु गॾु ज्ञानवान ऐं गुणवान बि ठहो।
बाप सां ऊच पद जी प्राइज़ वठण लाइ भावना सां गॾु गॾु ज्ञानवान गुणवान भी हुजणो खपनि। सर्विस करे करे ॾेखारियो। बाबा चवनि था सर्विस करे करे ॾेखारियो। वरदाना चलन ऐं चहिरे सां पवित्रता जी श्रृंगार जी झलक ॾेखारण वारा श्रृंगारी मूरत। चलन ऐं चहिरे सां पवित्रता जी श्रृंगार जी झलक ॾेखारण वारा श्रृंगारी मूरत। पवित्रता ब्रह्मण जीवन जो श्रृंगार आहे। हर समय पवित्रता जी श्रृंगार जी अनुभूति चहिरे ऐं चलन में चहिरे ऐं चलन सां ॿियनि खे ॾियो। छा ॾियो? हर समय पवित्रता जी श्रृंगार जी अनुभूति असांखे पंहिंजे चहिरे ऐं चलन सां ॿियनि खे ॾियणी आहे। दृष्टि में, मुख में, हथनि में, पांव में सदा पवित्रता जो श्रृंगार प्रत्यक्ष हुजणो खपे। असांजी दृष्टि में, मुख में, हथनि में, पांव में सदा पवित्रता जो श्रृंगार स्पष्ट प्रत्यक्ष थियणो खपे। माण्हुनि खे ॾेखारे में अचणो खपे असांजी दृष्टि केतिरी शुद्ध आहे, असांजे मुख जा बोल केतिरा शुद्ध आहिनि, असांजे हथनि सां असांजो कर्म करूं था उन सां कहिड़ा गुणनि जो दान थो मिले। ऐं असांजे हर कदम में पद्मनि जी कमाई जमा थिए थी। हर कदम में सर्व जो कल्याण समायल आहे। हर हिकु वर्णन करे कि हिननि जी फीचर्स सां पवित्रता ॾेखारे में थी रहे। नैननि में पवित्रता जी झलक हुजे। नैननि में पवित्रता जी झलक हुजे। मुख ते पवित्रता जी मुस्कुराहट हुजे। अब ॿियो कोई ॻाल्हि उन्हनि खे नज़र ई न अचे। हिनखे चइबो आहे पवित्रता जे श्रृंगार सां श्रृंगारी हुई आत्मा मूरत। छा बाबा चवनि था असांजे नैननि में पवित्रता जी झलक, मुख में पवित्रता जी मुस्कुराहट। ॿियो कोई ॻाल्हि उन्हनि खे नज़र ई न अचे। इहे ई पवित्रता जे श्रृंगार सां, हिनखे चईंदा आहियूं पवित्रता जे श्रृंगार सां श्रृंगारी हुई मूरत। स्लोगन आहे व्यर्थ संबंध संपर्क बि अकाउंट खे ख़ाली करे ॾींदो आहे। व्यर्थ संबंध संपर्क जेकी कमु न हुजे त उहो बि असांजे अकाउंट खे ख़ाली करे ॾींदो आहे। हिन करे हाणे व्यर्थ जे खाते खे समाप्त करो। अच्छा, ओम शांति। सभु प्रकार जे व्यर्थ खे हाणे समाप्त करो। संकल्प करो मुंहिंजा आत्मा जो हर सेकेंड हर संकल्प बोल कर्म व्यर्थ सां, नेगेटिव सां मुक्त आहे, सदा समृद्ध आहे, सदा ही समृद्ध आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।